बिल्कुल इन वांगुर जो कहे फकीर जे दिल में ख्याल आयो पंहिंजे महबूब मुर्शिद वटि वेठो आहे, पंहिंजे दिलबर मुर्शिद जे ख़िदमत में ज़िंदगीअ जो काफ़ी हिस्सो गुज़ारियो अथई। राज़ न्याज़ जे दौरान पंहिंजे कामिल पीर खे थो चवे, मुंहिंजा दिलबर अॼु मुंहिंजी दिल थी चवे ही पनड़ो बि खणी आयो हां, हीअ पेन बि खणी आयो हां, जेकी कुछ राज़ ॾियो था मुंहिंजी दिल थी चवे त मूंखे लिखत में ॾियो। उन अल्लाह जे कामिल वलीअ उहो पनड़ो बि वरितो आहे फ़क़ीरो, पेन बि वरिती आहे, फ़क़त हिक जो अंग लिखी चयो फ़क़ीर असां वटि इहो ई आहे। गौर सां ॿुधजो मुंहिंजा दोस्त, घणी ज़ोर सां सुभान अल्लाह जी ज़रूरत बि नाहे, वॾनि नारनि जी ज़रूरत बि नाहे, मगर हिक शइ जी ज़रूरत आहे, पंहिंजे दिल खे हाज़िर करे वेहो, छो त अल्लाह जी रहमत बहानो ॻोल्हींदी आहे। अॼु ॾाढो भलो बहानो हथ अची वियो आहे। उम्मीद आहे त मुंहिंजो करीम हिन बहाने जे सदके में तव्हां सां जहिड़नि कोझनि किनड़नि जो बेड़ो पार फरमाईंदो। मुरीद दिल में ख्याल कयो त मुंहिंजे मुर्शिदनि मूंखे हिकु लिखी ॾिनो आहे, हेतिरा साल ख़िदमत में गुज़ारियो अथमि, ओ हिकु खणी कंहिं अल्लाह जे ॿिए सालिह वलीअ जे दरबार में वियो आहे। अर्ज़ कई त मुंहिंजा महबूबा मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि मूंखे हिकु लिखी ॾिनो आहे, तव्हां इन में इज़ाफ़ो कहिड़ो था कयो। उन अल्लाह जे नेक बाने सॼे पासे ॿुड़ी ॾेई छॾी त 10 थी विया। दिल में ख़्याल कई त मुंहिंजे मुर्शिद हिकु लिखी ॾिनो, लेकिन हिन फ़क़ीर त 9 ॾेई 10 करे छॾिया। जुस्तजू वधी, तड़प वधी, तलब वधी त अॻिते वधां। टे अल्लाह जे वलीअ ॾे वियो, हक़ीक़त केरे ॿुधाई, उन सॼे पासे वरी ॿुड़ी ॾेई छॾी, 100 थी वियो। वधंदो वियो, ॻाल्हि खुटायां मां, जॾहिं लखनि किरोड़नि में वञी पहुतो, मोटी पनो खणी पंहिंजे मुर्शिद जे जी क़िबला, केॾी ज़िंदगी मूं तव्हां वटि गुज़ारी, पर हिक खां मथे कुझु कोन ॾिनव। कुझु लम्हात फलाणे साईं ॾे वियुसि, उन 10 करे छॾिया। कुझु लम्हात फलाणे साईं ॾे वियुसि, 100 करे छॾी। कुझु लम्हात फलाणे साईं ॾे वियुसि, 1000 करे छॾी। उन अल्लाह जे कामिल वलीअ फरमायो, बच्चा इहो पनड़ो त घड़ी खन असांखे ॾे। अल्लाह जे नेक बाने पनो वठी, उहो जेको हिकु लिखियो हो उन खे कटे पाण वटि रखियऊं, चयूं बच्चा चे बाक़ी जेको लिखराए आयो आहे इहो सभु पाण सां गॾु खणी वञ। खणी जो ॾिठई त ॿुड़ी 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 ॿुड़ी, चे बच्चा ॾे ख़बर हाणे तुंहिंजो अंगो काथे बीठो आहे। चई क़िबला हाणे त कुझु बि कोन्हे को। उन अल्लाह जे कामिल वलीअ फरमायो, बच्चा जेसि ताईं इहो तोखे हिकु न मिलियो हो तेसि ताईं इहे ॿुड़ियूं कंहिं कम जूं कोन हुयूं। अॼु बि जेकॾहिं इहो हिकु नाहे त इहे ॿुड़ियूं कंहिं बि कम जूं न आहिनि। मिठा मुंहिंजा दोस्तो, गौर कयो, फिक्र कयो, हिक सां प्यार ओ हिक केर आहे। उन हिक खे सम्झण जी कोशिश कयो। जॾहिं उन हिक खे सम्झी वियासीं त काइनात जो पूरो निज़ाम सम्झ में अचे वेंदो। ओ हिक आहे मुंहिंजो सुहिणो रब्बुल आलमीन। ओ हिक केर आहे? अदा ॻाल्हि ॻाल्हि केर आहे? ओ मुंहिंजो अल्लाह हिक, उन जी ज़ात वहदहू ला शरीका। हाणे उन खां बाद में मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे दरबार में पहुचो। तॾहिं बि मुंहिंजो महबूब मदीने जो साईं जेको दर्स ॾे थो, दस ॾे थो, चवे थो त ला इलाहा इल्लल्लाह
ओ मुझो महबूब मदीने जो साईं खणी अल्लाह जे दरबार में तो पहुंचाए। पो मुझो खुदा भी थोरो रखण वारो कोन्हे, मुझो खुदा भी चवे थो जे मुझे महबूब खणी तव्हां खे मां खुदा ताईं पहुचायो आ, मां रब भी चवां थो त हाणे तेसिताईं ला इलाहा इल्लल्लाह मुकमिल न थींदी जेसिताईं मुहम्मद रसूलुल्लाह न चवंदे। तालुको गंढियल थई छा गंढियल आ मिठा हे तस्बीह असां पढ़ंदा आहियूं। अॼु फ़क़ीराणी ॻाल्हियूं बि ॿुध भला सदाईं तक़रीर ॿुधियूं ते मोहंदा सोना हिकिड़ा फ़क़ीर हे तस्बीह हथ में आहे न मिठा ख़बर अथई त इहा तस्बीह कॾहिं खां ठही कीअं ठही ख़बर आहे कंहिंखे न। मुझे महबूब मदीने वारे घोट जो मिठड़ो चाचो हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत ॾाढी दर्दमंदाना शहादत आ। पो मुझो महबूब मदीने जो घोट वक्तन फवक्तन पंहिंजे मिठड़े चाचे हज़रत अमीर हमज़ा सोने जे मज़ार ते वेंदो आ। छा कंदो आ ॻाल्हाए छा कंदो आ मुझो मदीने जो साईं भी पंहिंजे चाचे जे मज़ार ते वेंदो आ। छा मुझो महबूब पंहिंजे चाचे जे मज़ार ते वेंदो आ। हिकिड़े ॾिहाड़े हसनैन करीमैन जी अम्मा अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा जी मिठड़ी कुंवार मुझे महबूब मदीने वारे घोट जी लाडली न्याणी जन्नतुल फिरदौस जे औरतुनि जी सरदार अम्मा फातिमा ज़हरा मुझे महबूब मदीने वारे साईं जे ख़िदमत में अर्ज़ कयो ओ मुझा मिठड़ा बाबा साईं अॼु मां ख़ातूने जन्नत जी दिलि थी चवे त अॼु मूंखे भी पंहिंजे ॾाॾा जे मज़ार ते वठी हल।